अस्सलाम वालेकुम। मुझे नालो अस्मा उजड़ा है। मैं क्लास फर्स्ट ईयर जी शागिर्दानी आहियां। मैं डॉक्टर शमसुद्दीन गुलसानी साइंस कॉलेज में पढ़ंदी आहियां। इहा राय ॾिनी वञे त असां पंहिंजी पढ़ाई करे सघूं था ऐं इल्मु हासिल करे सघूं था। रुगो मर्द नथो करे सघे, असीं औरत बि करे सघूं था। ऐं ग़लति छा आहे, सही छा आहे, ऐं असांखे इल्म जे हासिल करण सां इहा ख़बर पवंदी। फस्ट त असांखे इल्मु हासिल करणो पवंदो, त इल्म सां असांखे ख़बर पवंदी त ग़लति छा आहे, सही छा आहे। कुझु माना एरिया से आहिनि पुठिते पिया जेके इलाइक़ा आहिनि उहे गर्ल्स खे जेको न आहिनि पढ़ाईंदा, चवंदा आहिनि त गर्ल्स पढ़ी छा कंदी, उनखे शादी करिणो आहे, हुनखे अमानत आहे कंहिंजी ॿिए कंहिंजी अमानत आहे, उनखे उॾां वञिणो आहे, उनखे शादी न आहे करणी, असांजे पुट जी शादी करणी आहे, मिल्कियत उहो ठाहींदो। औरत छा कंदी, औरत पढ़ाई मिल्कियत आहे, इन करे उन्हनि खे न आहे पढ़ायो वेंदो। मां चवंदसि त उन्हनि खे पढ़ायो वञे, उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, ईअं असांजो मुआशिरो न सुधरी सघंदो। ऐं छो जे करे औरत जी पढ़ाई तमामु बहितरीनु ऐं लाज़मी आहे, करे सघे थी। हिकु औरत ई न पढ़ियल हूंदी त उहो समाज किथां अॻिते तरक़ी करे सघंदो, उनजा ॿार किथां पढ़ी सघंदा। औरत हिकिड़ी आहे जेका बुनियादु ॿारनि जो पंहिंजो पाण कैरियर मुस्तक़बिल सुधारे सघे थी। उहे घर जे अंदरि हेरासमेंट इन करे थींदियूं आहिनि जो उन्हनि जा जेके पेरेंट्स आहिनि उहे ईअं चवंदा आहिनि त असांजी इज़त जो सुवालु आहे। माना इहा का ॻाल्हि कंहिं रसी वेई जा उनजो उन छोकिरी जो माउ जो मामू आहे, छा माउ थी वियो, कज़न थी वियो या मामू थी वियो, त उनजी ॻाल्हि जेका आहे करण सां उहो ख़्वार थींदो, बर्बादु थींदो, या इन कंट्री में उन इज़त छा रहंदी। सो इन करे इहे जाइल पर जेको उनखे इल्मु जे सम्झ जंहिंखे न आहे हूंदो न उहे ईअं कंदा आहिनि। बाक़ी जंहिंखे इल्मु आहे उहा छोकिरी कुझु कॾहिं नथी करे सघे, पंहिंजे पाण सां ज़ुल्म या ज़्यादती न करणु ॾींदी। सर करे सघूं था, बिल्कुलु करे सघूं था, पर उहो तॾहिं थींदो असां ऑनलाइन पढ़ाई करे सघूं था, यूनिवर्सिटी वञी सघूं था, पर उहो त पर एतमाद जॾहिं माइटनि जो एतमाद असां ते हूंदो तॾहिं न उहो बि त ऐं माइटनि जो एतमाद असां ते हुजणु ज़रूरी आहे, लाज़मी आहे। अगरि असांखे माइट ई एतमाद ऐं भरोसो न कनि त पोइ दुनिया असांखे त पोइ उअं ई दुनिया त ग़लति उअं ई सोचे थी, पर असांजो माइट ई अगरि ग़लति पॉज़िटिव न सोचींदो, पॉज़िटिव सोचींदो ऐं ग़लति न सोचींदो त पोइ दुनिया में कुझु नथी करे सघे। असां पर पेरेंट्स मां कुझु इलाही सारो कुझु सिखी सघूं था।